वेलकम बैक नाज़रीन। ख़बर की शुरुआत कंदासीं हिन ख़बर से। मुल्क में पेट्रोल के बहरान जो ख़दशो ज़ाहिर किया वियो आहे। पेट्रोलियम डीलर्स 18 जुलाई ते सॼे मुल्क में हड़ताल जो सॾु ॾेई छॾियो आहे। पेट्रोलियम डीलर्स एसोसिएशन जे चेयरमैन जो चवणु आहे त जेसीं ताईं संदन मुतालबा न मञिया विया तेसीं हू पंप न खोलींदा। अहम ख़बर आहे अवां खे शेयर कयूं पिया। पेट्रोलियम डीलर्स एसोसिएशन जे चेयरमैन जो चवणु आहे त हुकूमत जे नुमाइंदनि खे नई का ख़बर आहे, नई वरी हू कुझु ॿुधण लाइ तयार आहिनि। संदसि चवणु हो त पेट्रोलियम जूं क़ीमतूं वधण सां खेनि फ़ाइदो न पर नुक़सान थी रहियो आहे। मोटरसाइकिलनि वारा सभिनी खां वधीक परेशान आहिनि। अॻूणी हुकूमत जून ताईं संदन मुनाफ़ो 4% वधाइण जो वाइदो कयो हो। हुकूमत हफ़्ते अंदरि मुनाफ़ो न वधायो त सख़्त फ़ैसिलो कयो वेंदो। अहम ख़बर हिकु भेरो ॿीहर अवां खे ॾींदा हलूं। मुल्क में पेट्रोलियम जे बहरान जो ख़दशो ज़ाहिर कयो वियो आहे। पेट्रोलियम डीलर्स 18 जुलाई ते सॼे मुल्क में हड़ताल जो सॾु ॾेई छॾियो आहे। पेट्रोलियम डीलर्स एसोसिएशन जे चेयरमैन जो चवणु आहे त जेसीं ताईं संदन मुतालबा न मञिया विया तेसीं हू पंप न खोलींदा। पेट्रोलियम डीलर्स एसोसिएशन जे चेयरमैन जो चवणु आहे त हुकूमत जे नुमाइंदनि खे नई का ख़बर आहे, नई वरी हू कुझु ॿुधण लाइ तयार आहिनि।